जय श्री झूलेलाल। हिन वक़्तु असां बाड़मेर में हुआसीं। बाड़मेर में असां आया आहियूं गुड़ाल रेस्टोरेंट ते। असांखे बाड़मेर वारे माण्हुनि ॿुधायो तव्हांखे ट्रेडिशनल रोटी खानी आहे त गुड़ाल रेस्टोरेंट में वञो। असां बाड़मेर खां 2 किलोमीटर सिटी खां ॿाहिरि अहमदाबाद रोड ते आया आहियूं हिन रेस्टोरेंट में। हिन रेस्टोरेंट जो एम्बियंस चेक करो, पूरो राजस्थानी लुक आहे। तव्हां वेही करे थक जे मथां रोटी खाई सघो था। मां वेही करे ही मां मालानी रोटी पंहिंजे लाइ मालानी थाली घुराई आहे, जंहिंमें 7 खां 8 भाॼियूं आहिनि, चटनियूं आहिनि, सभु आहिनि। तव्हांखे मतिलबु पूरो मालानी रीजन घुमो पिया, तव्हांखे ट्रेडिशन खाइणो आहे त बाड़मेर अचो था त हिते अचिजो। बाजरे जी रोटी देसी घी में, मूंग दाल जी रोटी, ही तवा रोटी। बाक़ी अचो मां तव्हांखे ॾेखारां, हिते अचो। हिन में असांखे दाल ॾी वई आहे, कढ़ी ॾी वई आहे, मिक्स वेज ॾी वई आहे, गट्टे मेथी गट्टे जी भाॼी ॾी वई आहे, ऐं इहा मूली जे पतनि जी भाॼी, सेव सांगरी जी भाॼी, ही चटनी लहसुन जी, गॾ में चना, ऐं हिकु काचड़े जी इहा चटनी, ऐं ही चूरमा, ऐं गॾ में ही सीरो, ही पितौर जो कि ॾुध ऐं बेसण सां ठहींदो आहे। कॾहिं हिते अचो त हिते टेस्ट करे ॾिजो, मां तव्हांखे टेस्ट करे ॿुधायां थो। बाक़ी त खाइण में सेव सांगरी हिते जो ॾाढी फेमस भाॼी रहंदी आहे। हिन में बीज जो महसूसु थींदो आहे, हिन मां तव्हांखे कान थो ॿुधायां, हिन में थोरा बीज बि ईंदा आहिनि, पर आहे ॾाढो बढ़िया। हिन हाल फ़िलहाल मां टेस्ट करा थो मूली जी पत्ता सां ठहियल भाॼी जी। बाजरी रोटी जो कोई बि तोड़ कान आहे। हाणे मूंखे फिनिश था करूं। कॾहिं बि बाड़मेर अचो त गुड़ाल ते अचणु न भुलिजो, पंहिंजी रोटी खाइणु।